अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी सिंध जी लतीफ़। उम्मीद है सब ॿाहिरि ख़ुशि हूंदो। जीअं त असांजो अॼु जो ही सफ़र आहे रोहड़ी खां रानीपुर दरगाह सचल सरमस्त ॾांहुं। उम्मीद आहे व्लॉग तव्हांखे तमामु पसंदि ईंदो। अगरि चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो, चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं मूंसां गॾु मुंहिंजा ॿ प्यारा प्यारा दोस्त गॾु आहिनि। सो जान चांदियो साईं ऐं असांजो पहिरीं प्यारो भाउ सिंधी नादर अली। जी तो दोस्तों व्लॉग के क्यों था इते ही ख़त्म। अञा ताईं चैनल के सब्सक्राइब ना है कयो तो सब्सक्राइब करे छॾियो ऐं दुआ में याद सदाईं ख़ुशो आबाद जो हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़।